नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। हिन वक्त खैबर मां ख़बर ॾींदड़ बीमारी के खुशहाल खानदान खां ख़ुशियूं खसे छॾियूं। मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल फ़कीर नू उत्कियाणी में खंडू रोड स्टॉप भरिसां शोरा वाटर वट रहंदड़ उमर ओड जो कुटुंब तक़रीबन 25 माण्हुनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें खेसि 5 पुटनि ऐं 5 न्याणियुनि जो औलाद आहे। जिन पुटनि मां सभ खां वॾो पुटु रेड़ी ते खाॼा ॿारनि जूं शयूं वग़ैरह खपाईंदो हो ऐं संदसि ॿिया पुट अनवर, सलीम, शमन, नदीम रक्षा चिंची हलाए महिनत मज़दूरी करे ईंदा हुआ, ख़ुशि ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। पर अचानक अल्लाह जी आज़माइश आई या कंहिंजी नज़र लॻी वई जो अचानक शादीशुदा नदीम ओड खे कैंसर जहिड़े मुज़ी बीमारी वरितो ऐं हू हमेशह लाइ माइटनि खां विछड़ी वियो ऐं वॾो शादीशुदा नौजवान नवाब उर्फ फाले जी बीमारी सबबि खट ते पयल आहे। मोहम्मद उमर उन जी घरवारी ऐं मासूम बचन साफ़िन अॻियां रोईंदे चयो त घर में ठहियल शइ न आहे, का बच्चा असांजा बुख ते वेठा आहिनि, कंहिंखां असीं हथ खणी घुरूं त पूरी असांजी मदद करियो बाबा। असीं ग़रीब मिसकिन ओॾा आहियूं, असां ग़रीबनि जी मदद करियो। हिकु बीमारी में कैंसर में पियो पहले फैलेज में आहे त ग़रीब मदद सरकार करे असांजी। ग़रीब आहियूं मिसकिन 20-25 माण्हू आहिनि असांजा, महिरबानी पुॼे थी असांखे नौकिरी वोकिरी मिलाए, छोकिरनि खे बेरोज़गारी वेठा आहियूं। हिकिड़ो भाउ कैंसर में गुज़ारे वियो, ॿियो वॾो भाउ जेको आहे हुनखे फाले थी वियो। मज़ूरियूं आहिनि, कोन बेरोज़गार वेठा आहियूं, जेको हो अलाह ताला सभु बीमारी में ख़तमु थी वियो। कंहिं बि वस वारे मदद न कई आहे। महिरबानी करे वस वारनि खे अपील था कयूं ऐं वज़ीर अला खे अपील था कयूं असां ग़रीबनि जो सहारो थिए को। ऐं वॾे भाउ खे फाले जा असां बेरोज़गार वेठा आहियूं, कमाइण वारो हिकिड़ो आहियां जो केरु बि 24-25 घर में माण्हू आहिनि। मदद करे ग़रीब आहियो, नंढा ॿार असां कुछ कोन्हे, बीमार हुआ असां मदद कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।